एक ॿी अफ़सोसनाक ख़बर मांखे ईंदा आहिनि। चक रुस्तम थाणे जे हद में ज़मीन जे तकरार सां औरत क़तल थी वई आहे। मिर्ज़ा वाह लॻ घर पंहिंजे सैद खानाणी बिरादरी जे ॿिनि धुरनि में ज़मीन जी मालिकीअ तां झेड़ो थी पियो आहे। गोलियूं लॻण जे नतीजे में 25 वरिय जी मसमात अंशा ज़ाल गुलू सईद खानाणी क़तल थी वई आहे ऐं हिकु औरत अल्लाह रखी सईद खानाणी ज़ख़्मी थी पई आहे। वाक़िए खां पोइ लाश पुलिस तहवील में वठी छॾिया आहिनि, जॾहिं त लाशनि खे अस्पताल मुंतक़िल कयो वियो आहे। इंतिहाई अफ़सोसनाक ख़बर अमांखे ॾियूं पिया। चक रुस्तमाणी थाणे जे हद में ज़मीन जी तकरार तां औरत क़तल थी वई आहे। मिर्ज़ा वाह लॻ घर पंहिंजा में सईद खानाणी बिरादरी जे ॿिनि धुरनि में ज़मीन जी मालिकीअ तां झेड़ो थी पियो आहे। गोलियूं लॻण सबबि 25 वरियनि जी मसमात अंशा ज़ाल गुलू सईद खानाणी क़तल थी वई आहे, जॾहिं त हिकु औरत अल्लाह रखी सईद खानाणी ज़ख़्मी थी पई आहे। वाक़िए खां पोइ पुलिस लाश तहवील में वठी अस्पताल मुंतक़िल करे छॾिया आहिनि। अफ़सोसनाक ख़बर खे ॾियूं पिया। चक रुस्तम थाणे जे हद में ज़मीन जी मालिकीअ तां झेड़ो थियो आहे। झोड़े में औरत क़तल थी वई आहे। मिर्ज़ा वाह लॻ घर पंहिंजा में सईद खानाणी बिरादरी जे ॿिनि धुरनि में ज़मीन जी मालिकीअ तां झेड़ो थी पियो आहे। गोलियूं लॻण सबबि 25 वरियनि जी मसमात इंशा ज़ाल गुलू सईद खानाणी क़तल थी वई आहे ऐं हिकु औरत अल्लाह रखी सईद खानाणी ज़ख़्मी थी पई आहे। वाक़िए खां पोइ पुलिस लाश तहवील में वठी अस्पताल मुंतक़िल करे छॾिया आहिनि। चिनासी नवां खे अफ़सोसनाक ख़बर बाबति आगाह कई पिया। चक रुस्तमाणी थाणे जे हद में ज़मीन जे तकरार तां औरत क़तल थी वई आहे। इन हवाले सां चक रुस्तम खां धरती टीवी न्यूज़ जी रिपोर्टर मुजाहिद हकड़ो लाइन ते मौजूदु आहे। जी मुजाहिद, कहिड़ा तफ़सील आहिनि? औरत क़तल थी वई आहे। जी बिल्कुल, मैं तव्हांखे ॿुधाइण वाला त रुस्तम जे इलाइक़े में इहो अफ़सोसनाक वाक़ियो पेश आयो आहे। रुस्तम थाणे जी हद आहे जिते ज़मीन जे तकरार तां औरत क़तल थी वई आहे। मिर्ज़ा वालग घर पंहिंजा में सईद खानाणी बिरादरीअ जे ॿिनि धुरनि में ज़मीन जी मालिकीअ तां झेड़ो थी पियो, जंहिंमें गोलियूं लॻण सबबि औरत आहे 25 साला मसमात इंशा ज़ाल गुलू सईद खानाणी जेका मौक़े ते क़तल थी वई आहे ऐं जॾहिं हिकु औरत आहे अल्लाह रखी सईद खानाणी जेका ज़ख़्मी थी पई आहे। अहिड़े वाक़े खां पोइ पुलिस लाश तहवील में वठी पोस्टमार्टम करण खां पोइ लाश वासन हवाले करे छॾियो आहे। ऐं मां तव्हांखे ॿुधाइण थो चाहियां जॾहिं त ॿिन्ही धुरनि में जेको आहे वक़्तु फारियो सिलसिलो जारी आहे, इलाइक़े में ख़ौफ़ हिरास छाइजी वियो आहे। जी ठीकु आहे, वॾी महिरबानी तफ़सीलनि जे लाइ।